हे वठ पूरा 35,000 रुपया। हे मूंखे ॾे। हाणे जेके पैसा खीसे में लिकाया अथई न ॿाहिरि कढो। ॾाण ॾिसी वई अलाए छा। अचे वठ। हिकिड़ो ॿियो बि नोट अथई इन किने खीसे में, कढो ॿाहिरि। हाणे ॿुधाए त हे 35,000 थिया या अञा वधीक आहिनि? 300 रुपया वधीक आहिनि। 35,300 रुपया। अचे मुंहिंजा ॾेर चोर हे 300 रुपया तुंहिंजी ख़र्ची आहिनि, छा यादि कंदे? हलो 300 रुपया। खोड़ ये 35,000 मुंहिंजा आहिनि। खबरदार, गिरेगा तो मरेगा। केक हेडियो ने दे, बाकी पैसा भले हेडियो ने दे। पकड़वाना है। गिरफ्तार कयो इन्हनि चालबाज़नि खे सग समेत गिरफ्तार कयुनि। फरी तोखे त मां ॾिसी रहंदसि। मुंहिंजो नालो आहे फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी। ठगी ठोड़ी हिते न हलंदी। मुंहिंजो सूतली सनड़ा गुॾड़ा जॾड़ा अंधड़ा जी मुझे निबात खातू मूंखां पैसा कसींदे मूंखे जेल मोकिलींदे। छा कया जानू जाने मन पिपड़ न गोश्त पुलिस वारो न दोस्त। सूबेदार सूतली वठी हल इन्हनि खे थाणे ते। पैसे जी मार मिली वई अथन, बाकी थाने जी मार माफ़ अथन। छा कजे दिल जो मामलो आहे न। हिननि खे थाणे ते वठी हली थो या कयां डीएसपी साहब खे फोन? थोड़ी मजबूरी आहे, छा कया मथो जो हुकुम तव्हांखे थाणे ते हलणो पवंदो। हेॾे ॾे। पूरा 35,300 रुपया है। ये तो ही 300 रुपया तू रख। पाण में वैरायटी। आई भी 35,000 मुंजा। आई तू घणी कादन जी के ॿिया पैसा ॾेनी न वो भी तव्हांजी। जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा खबर न पई। अस्सलाम चाचू। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। पुट जाने किथे आए केरन खपन साईं? सोप सीरियल मश्करन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।